दोस्त ओ हक़ मौजूद दोस्तों शेख्याद शहर आहे त कंडीअ न सिंगरी बबुर न पलड़ो साओ न सलड़ो छांगू न छेलड़ा मारूअ केलड़ा। हालांकि शहर शेख्याद थरई पस मंज़र में चयो पर हिते मां तव्हांखे बबुर ऐं उन जा पलड़ा ॾेखारण थो घुरां पियो। हीअ असांजी सिंधी बबुर आहे ऐं उन जा पलड़ा आहिनि। बबुर ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, हिकिड़ो हीउ सिंधी बबुर ऐं ॿियो हीउ अंग्रेज़ी बबुर जंहिंखे देवीप चवंदा आहिनि। ऐं उन जा जेके पलड़ा आहिनि उहे वरी थोरा डिघा थींदा आहिनि ऐं उहो उहे जेके तव्हांखे नज़र अचनि था पिया। हीउ हिकिड़ो सदाबार वण आहे ऐं हिन जो काठ बबुर जो काठ तमामु घणो यूटिलाइज़ थींदो आहे खटुनि में, जायुनि में, पंजर या वरा या थूणी वग़ैरह बबुर जे काठ मां ठाही वेंदियूं आहिनि। ऐं ॿियो टेबलूं कुर्सियूं वग़ैरह। पर हीउ जेको अंग्रेज़ी बबुर आहे हीउ वरी सदाईं साओ रहंदड़ बबुर आहे ऐं हिनखे जेको उसुरणु ॾिनो वञे त हीउ बि वॾो वणु थी सघे थो, पर काठ असांजे सिंधी बबुर जो भलो आहे।